अलावा अस्सलाम वालेकुम दोस्तों। मंजूर खोसो हाज़िर है। मंजूर खोसो हाज़िर ख़िदमत। अॼु हिकिड़ी नई ॻाल्हि थी आहे। उहा नई ॻाल्हि हीअ आहे त सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते सिंध जा माण्हू जंहिंमें दानिश्वर, सियासी अॻवान, सियासी कारकुन इहे कराची जे शहर में गॾु थिया। कराची असांजो पंहिंजो शहर आहे, पंहिंजी गादी जो हंधु आहे, उते असां गॾु थिया आहियूं। हाणे उहो गॾु थिया आहियूं मसइलनि ते, ॿरंदड़ मसइला। दरियाए सिंध ते जेको धाड़ो हयो थो वञे, हाणे धाड़ो त कोन्हे को, इहो मतिलबु ॾाढा ॾमर सिंधी माण्हू पाकिस्तान में शामिल ई इन करे थिया हुया त जीअं सिंध जी समूरी जेका धरती आहे, उन जा वसीला आहिनि, उहे सभु जा सभु वफ़ाक़ पंजाब जे हवाले करणु चाहे थो। जेकर उन्हनि जो वस पुॼे त समुंड खे बि खणी वञी उते पेश कर, उते रखनि। दरियाए सिंध ते असांजो बि हक़ु आहे, उहो सदैव जुगनि खां। हा, उन जे बारे में जेका हींअर सूरत हाल आहे सरकार जी, उहा ॾाढी ख़राबु आहे। उहा सिंध खे तबाही ॾांहुं वठी वञे थी। हाणे उनजो बचाव करणु सिंध जे माण्हुनि जो इहो तारीख़ी ऐं जमहूरी इहो हक़ु आहे त हू पंहिंजे वतन जे चपे चपे जा वारिस आहिनि, उनजो बचाव उहो ई कंदा। असीं चऊं था त असां पंहिंजे माण्हुनि जो, पंहिंजी मिटी जो, पंहिंजी धरती जो, पंहिंजे वाहन जो, पंहिंजे बैराजनि जो, पंहिंजे समुंड जो, पंहिंजे कारोबार जो असीं बचाव न कंदासीं त ॿियो केरु अची कंदो। असां पंहिंजी ॿोली जो बचाव कयूं। असां पाकिस्तान में इन करे शामिलु कोन थिया हुआसीं त सिंध असेंबली जेका वफ़ाक़ वटि ब्लैक में थिए थी, यानी 2 वज़ारतूं मिलियूं, वज़ारतुनि खां पोइ हाणे छा कंदासीं, बाबा असां 6 केनाल ठाहींदासीं, असां फलाणो कमु, असीं डैम ठाहींदासीं। इहा ॻाल्हि न हलंदी। हींअर सिंध असेंबली गुज़िरियल 15 ॾींहं अॻु में बि इरसा जे मामलनि ते, इरसा में जेका तरमीम कई पई वञे, जेका पाणी जी जेका सीनाज़ोरी कई पई वञे पाणीअ जे सिलसिले में, हुन ते सिंध असेंबली में पाण वॾो घोड़ थियो। सिंध जे 2 मिनिस्टरनि, वज़ीर साहिबनि, उन हिकिड़ो मौक़िफ़ पेश कयो त बाबा हे पाणी असांजो आहे, तव्हांजो कोन्हे, वफ़ाक़ खे न ॾींदासीं। हाणे अॼु जेके सिंध जा माण्हू सिंध में बदमनी ऐं जेका आहे सो पाणी जो मसइलो ऐं शहीद शाहनवाज़ कुंभर जो मसइलो, उनजो बेगुनाह क़त्ल, हिकिड़ी दहशतगर्दी, हिकिड़ो तशदुद, हिकिड़ो जंहिंखे असां बारबेरिज़म चवंदा आहियूं। हाणे उन सूरत हाल खे जेको आहे सो असीं मुतालबनि जे वसीले सरकार जो ध्यानु छिकायोसीं, पर उनजी का मोट कान मिली। त लाज़मी आहे माण्हू एहतिजाज कंदा। हाणे एहतिजाज जो जेको आहे अख़्तियार या कानून, उहो असांजे आइन में आहे। आइन जो आर्टिकल 16 लाज़मी आहे। आइन जो आर्टिकल 16 सिंध जे वज़ीर लाइ पढ़ियो हूंदो। सिंध जो होम मिनिस्टर जेको असांजो पंहिंजो वकील भाउ आहे, जेको तमामु पंहिंजे हिन में ॿार जी सियासत में, सिंध ॿार जी सियासत में ऐं पाकिस्तान ॿार जी सियासत में वॾो सरगर्म हूंदो, उनखे ख़ैर सां हाणे वज़ीर दाख़िला त कयो अथनि, पर उनजी सूरत हाल ख़राबु ॾिसण में थी अचे। त उहो सिंध जे अवाम जी ख़िदमत करण बजाए, उनजो दरमान थियण बजाए, सिंध जे माण्हुनि खे मथे ते रखण बजाए, हू सिंध जे माण्हुनि खे ॾंभ ॾियणु चाहे थो। हुनखे इहा कंहिं बि इजाज़त कान ॾिनी आहे त तूं यकदमि जेको सिंधी माण्हू जेकॾहिं इरादो कनि था त असीं फलाणी ॻाल्हि मञाइण लाइ मुज़ाहिरो कंदासीं, प्रोटेस्ट कंदासीं, जेको असांजो आइनी क़ानूनी हक़ु आहे। आर्टिकल 16 असांखे इजाज़त ॾिए थो, इज़हार जी आज़ादी। हाणे हिननि सोचियो त लॻाए छॾियो, ऐं वरी असांजा जेके दानिश्वर, सियासी अॻवान, सियासी कारकुन, नियाणियूं, सिंधू नवाज़ गांगरो ऐं उन खां अलावा असांजे रुमसा जामी, असांजी बच्ची, इहे सभु गिरफ़्तार हाणे थाणे ते वेठा आहिनि। आर्टली मैदान थाणे ते वेठा आहिनि। आर्टली मैदान थाणो उहो आहे जंहिं आसिफ़ अली ज़रदारी जेको हींअर सदर पाकिस्तान थियो वेठो आहे, उन जी ज़बान कटण जो बि उन ते इल्ज़ाम आहे।
उते ज़बान कटी वई, उनखे उन्हनि मारण जो प्रोग्राम ठाहियो। हाणे उन आसिफ़ ज़रदारी जे इन तशदुद ख़िलाफ़ु सिंधी माण्हू थिया हुआ न। हाणे उहे साॻियो असांजे सदर पाकिस्तान, उनखे इहा सुझे ॻाल्हि न थी त साईं तुंहिंजा जेके तुंहिंजा मुखालिफ़ हुया जंहिं थाणे ते तोते तशदुद थियो, हाणे असांजूं नियाणियूं, असांजा दानिश्वर उहे उन थाणे ते वेठा। इहा इज़त आहे। हीउ हिकिड़ो तमामु वॾो एहतिजाज हो ऐं क़ानूनी एहतिजाज हो, सिंध जो एहतिजाज हो। उन ते जेको आहे सो तव्हां लाठी चार्ज करे माण्हुनि खे गेलियो था ऐं माण्हुनि खे रोडनि ते जेको आहे सो उन्हनि जा वार पटे ऐं कपिड़ा फाड़े ऐं गेलियो था। हीअ इज़त आहे। हिन जी दुनिया छा सम्झंदी? असीं ॾिसूं था पिया त सिंध हुकूमत इन मसइले ते ध्यानु ॾे ऐं सभु गिरफ़्तार थियल माण्हुनि खे बरी करे सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो आज़ादु छॾे। ऐं मूंखे त हैरत आहे त असांजी सिंध हाई कोर्ट, हाणे सिंध हाई कोर्ट खे जेके अख़्तियार आहिनि उहे बि इस्तेमालु करण लाइ तयारु कोन्हे को, छो त सिंध हाई कोर्ट में जेका हींअर सूरत हाल आहे उहा असां ॾिसूं पिया था। ऐं वकील आहियां, मूंखे कानून जी ख़बर आहे त आर्टिकल 16 असांखे छा थो ॾिए, त हिन जो सो मोटो नोटिस वठणु खपे ऐं सिंध हुकूमत खे माफ़ी वठणु खपे। ऐं सिंध हुकूमत जे समूरनि ज़िम्मेवार माण्हुनि खे ऐं उन खां अलावा सिंध जे चीफ सेक्रेटरी चवां थो त हीउ छा कयो अथव। सिंध जा माण्हू माना कुझु आहिनि न। तंहिंजे करे जेको कुझु थियो आहे उनजी आउं सख़्तु लफ़्ज़नि में मज़बूत कयां थो ऐं सिंध जे माण्हुनि खे इहा सलाह आहे त तव्हांजो एहतिजाज जेको आहे उहो जाइज़ ऐं क़ानूनी आहे। इन खे जेसि ताईं मसइला हल नथा थियनि तेसि ताईं जारी रखियो वञे। सो आउं दुनिया जे पाकिस्तान सिंध जे ऐं पाकिस्तान जे समूरनि इंसाफ़ पसंद माण्हुनि खे इहा गुज़ारिश थो कयां त असांजे हिन मसइले ते, असांजे पाणी जे मसइलनि ते असांजे ख़िलाफ़ु